जम्मू कश्मीर जे आज़ादी तहरीक जे अॻवान मौलवी अब्दुल्लाह जो पोटो हमज़ा उमर बि आज़ादी लाइ पुरअज़म। संदसि चवण आहे त ख़ानदान जूं क़ुर्बानियूं कश्मीर जे आज़ादी जे मक़सद अॻियां कुझु बि नाहिनि। कराची जे मक़ामी होटल में इंटरनेशनल लायर्स फोरम पारां कराची जे नौजवान अॻवान हमज़ा उमर जे मान में तक़रीब कोठाई वई। तक़रीब खे ख़िताब कंदे कश्मीर जे आज़ादी तहरीक जे अॻवान मौलवी अब्दुल्लाह जे पोटे नौजवान अॻवान हमज़ा उमर ख़िताब कंदे चयो त कश्मीर जे आज़ादी लाइ संदसि ख़ानदान अणगणियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं संदन ईंदड़ नसुल बि कश्मीर जे आज़ादी लाइ पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करण लाइ तयारु आहे। हुन चयो त कश्मीर जे आज़ादी जे मक़सद अॻियां संदसि ख़ानदान जूं क़ुर्बानियूं कुझु बि नाहिनि। हमज़ा उमर चयो त जेसिताईं कश्मीर जी आज़ादी यकीनी नथी बणिजे ओसी ताईं संदन कुटुंब जे क़ुर्बानियुनि जो सिलसिलो जारी रहंदो। तक़रीब में एडवोकेट नासिर अहमद, एडवोकेट ख्वाजा जमशेद, अक़लियती बिरादरी जे अॻवाननि समेत वकीलनि जे वॾे अंग शिरकत करे कश्मीर जे आज़ादी ऐं अवाम जे क़ुर्बानियुनि ते ख़्यालनि जो इज़हार कयो आहे। जॾहिं तक़रीब जे आख़िर में कश्मीरी नौजवान अॻवान हमज़ा उमर खे सिंधी टोपी ऐं अजरक जो तोहफ़ो पिणु पेश कयो वियो।